नसीराबाद में पीएसटी टेस्ट पास उम्मीदवारन पारां ऑफर ऑर्डर न मिलण खिलाफ एहतजाजी धरणो हयो वियो आहे। इन हवाले से तफ़सील ॿुधाए रहियो आहे नसीराबाद में BTV न्यूज़ जो रिपोर्टर सज्जाद अब्बासी। जी सज्जाद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, 2009 में सिंध यूनिवर्सिटी के इंतजाम है 60% का मथे मार्कूं हासिल करण बावजूद नौकरी न मिलण खिलाफ कामयाब उम्मीदवारन जो तालका प्रेस क्लब अग्यां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते सुलेमान कांदड़ो, फैज़ सुमरो, अब्दुल सत्तार ॿियनि चयो त गुज़िरियल 11 सालनि खां असीं मुसलसल एहतजाज करे रहिया आहियूं, पर असांजो दांह ॿुधण वारो को बि तयार न आहे। असीं फाकाकशी जी ज़िंदगी जीअण ते मजबूर आहियूं। हिननि आला अख्तियारनि खां मुतालबो कयो त बिना देर असांखे ऑफर ऑर्डर ॾिना वञनि ऐं असांजी बेचैनी ख़त्म कई वञे। वॾी महिरबानी सज्जाद अब्बासी। For more news and updates, keep watching BTV News First Ultra HD web channel.